महिरबानी 2022 जे हवाले सां असां ॻाल्हायूं पिया। 2022 जो साल ॾुकनि में त गुज़री वियो आहे। हाणे असां इन उमेद सां अॼु जे शाम 2022 जो जेको लास्ट डे आहे उनखे असां ख़ुदाफ़िज़ कंदासीं ऐं 2023 जे जेको सुबुह जेको तुलू थींदो उमेदनि सां। पर इहा त असांजा मलीर जा माण्हू, सिंध जा माण्हू, कराची जा माण्हू 2022 में बाक़ाइदा पंहिंजे हर हवाले सां पंहिंजी जदोजहद जारी रखी आहे। उहा चाहे फाइनेंशियल मैटरनि ते जदोजहद हुजे, सियासी हवालनि सां जदोजहद हुजे, या मलीर जे ज़मीननि जे हवाले सां, मलीर जे माहौलियात जे हवाले सां, मलीर जे इंडिजीनियस माण्हुनि जे हक़नि लाइ जदोजहद हुई त माण्हुनि भरपूर जदोजहद कई। उनमें सरफ़हरिस्त इंडिजीनियस राइट्स अलायंस जी जदोजहद हुई जिन में असां भी शामिल हुआ बनफ़्से नफ़ीस। उनके अलावा 2023 में असां इन उम्मीद सां शुरू कंदासीं त 2023 में भी असांजी जदोजहद जारी रहंदी ऐं असां पुरुमीद आहियूं त असां पंहिंजा जेका राइट्स आहिनि हुकूमतनि खां, इदारनि खां ऐं जेका इंतिज़ामिया उन्हनि खां इंशाअल्लाह मंझराईंदनि। मलीर में हींअर बदअमनी जो वॾो मसइलो आहे, ज़मीननि जो वॾो मसइलो आहे, वॾा वॾा स्कीम नज़र अचनि पिया बहरिया टाउन जे हवाले सां, मलीर एक्सप्रेस जे हवाले सां। इहे असांजे लाइ ज़हर क़ातिल आहिनि मलीर जे हवाले सां, बल्कि कराची जे हवाले सां ज़हर क़ातिल आहिनि। छो कराची जो स्पेस ख़तम थो थिए। असांखे कराची जो स्पेस बचाइणो आहे। कराची खे ऑक्सीजन खपे। कराची खे ऑक्सीजन सिर्फ़ु और सिर्फ़ु ही स्पेस मलीर वारो एरिया ॾेई सघे थो। ऐं मलीर में जेका हाउसिंग स्कीम अचनि या ॿिया प्रोजेक्ट अहिड़ा अचनि जंहिंमें सिर्फ़ु और सिर्फ़ु आलूदगी हुजे, एनवायरमेंटल उनमें चैलेंजिस हुजनि त उनमें असां लाइ मसइला आहिनि। छो दुनिया में ग्रीन एनर्जी जी तरफ़ मुल्क वञनि पिया, अर्बन फॉरेस्ट जे तरफ़ मुल्क वञनि पिया। असांजे सिंध में मलीर में तव्हां ॾिसो त जेसि ताईं तव्हांजी नज़र वेंदी उते तव्हांखे जंगल ई जंगल नज़र पिया अचनि। फॉरेस्ट कुदरती हवाले सां असां वटि मौजूदु आहे त छो न असां कुदरत खे ई महफ़ूज़ करियूं, कुदरत खे ई प्रिज़र्व करियूं। ऐं कुदरत खे केरु प्रिज़र्व कंदियो? हुकूमत में जेका नुमाइंदा वेठा आहिनि, जेका इंतिज़ामिया वेठी आहे, जेका असांजे टैक्सनि ते हलनि पिया, इहा हुकूमत असांजी आहे। फॉर द पीपल, बाय द पीपल। असांजे तरफ़ां टही वेंदी आहे हुकूमत, असांजे लाइ ठहींदी आहे त छो न असांजे हक़नि जे दिफ़ा करनि? अगरि असांजे हक़नि खे दिफ़ा कोन कंदा असां पंहिंजी रेज़िस्टेंस, असां पंहिंजी जदोजहद खे अॻिते हलाईंदासीं। ऐं असां पुरुमीद आहियूं मलीर जा माण्हू कॾहिं बि, सॼी तारीख़ में तव्हां ॾिसो मलीर जा माण्हू नाउमीद कॾहिं बि कोन थियनि। तव्हां शाह जे शाइरी में बि मलीर खे तव्हां ॾिसो तव्हांखे उमेद ई नज़र ईंदा। मलीर जे माण्हुनि हमेशह जदोजहद कई आहे। मलीर में जेका बि बिरादरी वेठा आहिनि उन सभिनी में पाण में संगावती आहे, एकाई आहे, अमन आहे। इन ज़मीन सां उन्हनि जी हिकिड़ा जेको हिकिड़ो अनटुटल जेको रिश्तो आहे उहो अञा ताईं ख़तमु कोन थियो आहे। हाणे तव्हां ॾिसो न असांजी तारीख़ी माग आहिनि, असांखे उन्हनि खे बि बचाइणो आहे। त तारीख़ी मागनि जे पुठियां असांजी हिकिड़ी वॾी पस मंज़र आहे। उस पस मंज़र खे असां बचाइणो आहे। पर इन पस मंज़र खे बचाइण में अगरि हुकूमत ऐं वक़्तु दौरे इक़्तिदार में जेका वेठा आहिनि उहे अगरि असांखे साथ न ॾियनि पोइ असां पंहिंजे मुतालबनि जे हक़ में धरना बि ॾींदा, मुज़ाहिरो बि कंदा। असांजी एजिटेशन ऐं रेज़िस्टेंस मलीर जे हक़नि लाइ जारी रहंदी 2023 में।